अवांखे भलीकार नाज़रीन वन वन जे अॼोकी कड़ी में असांजो मेहमान उहा शख़्सियत आहे जेका 1960 वारे ॾहाके खां हिन वक़्त ताईं सियासत में पंहिंजे मुनफ़रिद अंदाज़ सां सरगर्म आहे। उन पाकिस्तानी सियासत जे वारियासे मैदान ते अणमिट चिट चिटिया आहिनि। हू केतिरनि ई तारीख़ी लम्हनि जो शाहिद आहे ऐं केतिरनि ई तारीख़ी तब्दीलियुनि में संदसि तदबीर जो पिणु असरु आहे। असांजो मेहमान आहे पाकिस्तानी सियासत जे 50 सालनि जी ज़िंदा तारीख़ जनाब मुमताज़ अली भुट्टो। मुमताज़ अली ख़ान भुट्टे जो जन्म एक अहिड़े ख़ानदान में थियो जंहिंजी सुञाणप ज़मींदारी ऐं सियासत हुई। रईस नबी बख्श ख़ान भुट्टे पंहिंजे हिन फ़र्ज़नि जी तरबियत ऐं तइलीम ते ख़ासि ध्यानु ॾिनो ऐं खेसि उन दौर जे बहितरीन तइलीमी इदारनि में पढ़ायो। बरतानिया मां बारेट लॉ करण खां पोइ ॾेह वरियो ऐं कराची में वकालत शुरू कयईं। पंहिंजे सौट शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे चवण ते हुन वकालत छॾे सियासत में हिसो वठणु शुरू कयो। सिंध जो गवर्नर ऐं 2 भेरा वॾो वज़ीर रहंदड़ मुमताज़ अली ख़ान भुट्टो वफ़ाक़ी वज़ीर तौरु पिणु ख़िदमतूं सरअंजाम ॾेई चुको आहे। पंहिंजे सियासी सफ़र दौरान केतिरनि ई तारीख़ साज़ शख़्सियतुनि सां मिली चुको आहे, जिन में चेयरमैन माऊ खां वठी शाह फैसल यासिर अफ़ात ताईं हिकु ॾिघी फ़हिरिस्त आहे। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो वेझो साथी हुअण सबबि खेसि 4.5 साल कैद में रखियो वियो। 1985 दौरान लंडन में सिंधी बलोच पख्तून फ्रंट जे नाले सां जमात जो बुनियादु रखियो, जंहिं अॻिते हली सिंध नेशनल फ्रंट जी शक्ल इख़्तियार कई। सियासत में अधु सदी गुज़ारींदड़ मुमताज़ अली ख़ान भुट्टे जो सफ़र अञा जारी आहे। मुमताज़ अली ख़ान भुट्टे जो पहिरियों तारीफ़ छा हुजणु घुरिजे? भुट्टनि जो सरदार, अॻूणो वॾो वज़ीर या ॾह सर सिंध? इहे नाला त ॿिया इस्तेमालु थींदा आहिनि, पर मां त पंहिंजो पाण खे हिकिड़ो सिंध जो निमक लार ऐं ख़िदमतकार सम्झंदो आहियां। मुंहिंजी सॼी ज़िंदगी ऐं सियासत हाणे रुॻो सिंध जे हक़नि जी वसूलीअ जी आहे ऐं मुंहिंजी ॿी का दिलचस्पी कोन्हे सियासत में त को वॾा वॾा उहिदा वठां ऐं वॾो माल ठाहियां, जीअं अॼुकल्ह जो रवायत आहे। सिंध धरतीअ जी ख़िदमत करणी आहे, उन सां वफ़ादारी करणी आहे, ॿियो कुझु न आहे करिणो। जेकॾहिं अवां सियासतदान ऐं सरदार न हुजो आहे त छा बणिजणु चाहियो? सियासतदान ऐं सरदार न हुजां हा त पोइ मां बैरिस्टर आहियां ऐं मुंहिंजी ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीअ मां जूरिस्प्रूडेंस में MA कयल आहे, बैरिस्टरी बि कयल आहे ऐं मां वकालत कया हा, ज़मींदारी कया हा ऐं सियासत में त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो मूंखे जीअं चइबो आहे त गेले वठी आयो ऐं मुंहिंजो शौक़ु हुयो ई कोन, पर उन इब्तिदाई मरहले में जॾहिं मां ताज़ो हिन मुल्क में पंहिंजी तालीम पूरी करे ऐं वापसि आयुसि ऐं वकालत शुरू कई। वकालत बि मां उन जे ई भुट्टे साहिब जे ऑफिस में शुरू कई। हू हलियो वियो हो वकालत छॾे अयूब ख़ान जे कैबिनेट में ऐं मुंहिंजी पंहिंजी जेका ऑफिस हुअसि उहो मुंहिंजे लाइ रखी आई। पोइ जॾहिं मां आयुसि हिते त उहा ऑफिस ई मुंहिंजे हवाले कई ऐं मां वकालत छॾणु न पई चाही। इहा हक़ीक़त में 59 जी ॻाल्हि आहे, जो 59 में मां आयुसि ॿाहिरों क्वालिफिकेशन पूरियूं करे ऐं हुन ऑफिस मुंहिंजे हवाले कई। सो मां वकील हुजां हा, वकालत कया हा, जेकॾहिं भुट्टो साहिबु सियासत में मूंखे न वठी अची विया। अवां सुठे निशानेबाज़ सां गॾोगॾु शिकार ऐं जानवरनि जो बि शौक़ु रखो था। हर कंहिंखे को न को शौक़ु आहे। ख़ुदा जो शुक्र आहे जो घणा अहिड़ा शौक़ जेके बदनाम करण वारा आहिनि उहे न ॾिनई ऐं इहे जानवरनि पालनि शिकार वग़ैरह जो जेको सिंध जे सक़ाफ़त जो हिसो आहे ऐं अॻियां सिंध जा बादशाह ऐं थोरे ग़रीब इन शौक़ में दिलचस्पी रखंदा हुआ। न सिर्फ़ु वॾा माण्हू पर ॻोठाणा बि इहे कुता धारींदा हुआ, अञा ताईं धारनि था, हाणे बि धारनि था ॻोठाणा, पर इहो उहे जेके कुता उन्हनि जो पहरो बि ॾींदा हुआ माल ते, उन्हनि जे घरनि ते, ऐं वरी ॻोठ जा माण्हू गॾु करे उहे कुता काहे वरी शिकार ते बि हलिया वेंदा। अॻु बि ईंदो, हाणे बि हूंदो, सिंध जे सक़ाफ़त जो हिसो आहे। तव्हां शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जा टैलेंटेड कज़न आहियो ऐं उन्हनि जे काफ़ी वेझो बि रहियो।
अवा भुट्टो साहब जी शख्सियत के केरु ॾिठो? सही, वो तमामु हिकिड़ी आला ऐं नायाब शख्सियत हुई जेके सॼी दुनिया मञियो, पर माखऊं उहा ॻाल्हि न सरंदी आहे। वॾे में वॾो एज़ाज़ इब्तिदाही जेको उनखे मिलियो सो उहो शागिर्दनि वारे ॾींहं जो, त उहो बि माखऊं अॻ में ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीअ जो अंडर ग्रेजुएट हुयो ऐं मां ऐं मुंहिंजा ॿ भाइर लंडन में स्कूल में पढ़ंदा हुआसीं। पोइ हिकिड़ी राति जो देरि सां ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी मां आयो ऐं अचे असांखे जे फ्लैट में असां रहंदा हुआसीं उते अची असांखे उथारी, कोई 2:30-3 बजे जो वक़्तु हुयो। उन वक़्तु आयो ऐं अची मिलियो, पर उन सां गॾु जेके हुया माण्हू ॿ, हिकिड़ो लॉर्ड डेकर ऐं लॉर्ड ब्लेक, उहे हिकिड़ो सेंसर हुयो क्राइस्ट चर्च कॉलेज जंहिंमें भुट्टो साहब पढ़ंदो हो, सेंसर यानी जीअं हुनखे प्रिंसिपल हिते चइजे, उहो हुयो। ऐं ॿियो जेको सो जूनियर सेंसर हुयो यानी जूनियर प्रिंसिपल, उहे ऐं उहे ख़ुदि वॾा हिकिड़ा ज़हनी हिकिड़ा इंटेलेक्चुअल जायंट्स हुया, हिस्टोरियन्स हुया, वॾा मशहूरु हुया, उन्हनि जा किताब लिखियल आहे। त उन वक़्तु हैरत जी ॻाल्हि ही त हिकिड़ो शागिर्दु उहो एॾनि वॾनि माण्हुनि सां, दुनिया में जी वॾियूं हस्तियूं हुयूं उहे, उन्हनि सां दोस्तीअ वारी लह विचड़ में अचे ऐं ओॾो ऑक्सफोर्ड मां राति जो हलिया, लंडन में का दावत हुई, उते दावत खाई वरी पोइ असां वटि आया। त उन्हनि जेके अल्फाज़ चया, असांखे भुट्टे साहिबु इंट्रोड्यूस कयो त हे मुंहिंजा सौट आहिनि टई। सो उहे त जॾहिं वेठा त उन्हनि ॿिन्ही जी हिदायत ई त तव्हां पंहिंजे सौट खे वेझो रहिजो, जो हिन जहिड़ी हस्ती ऐं हिन जहिड़ो ज़हन आम तौर ते दुनिया में कोन मिलंदो आहे। एॾो वॾो एज़ाज़ हुनखे एॾनि वॾनि हस्तियुनि हुन अवल अवाइली स्कूली वारे कॉलेज वारे वक़्त में ॾेई छॾियो। पर बाद में हुन पोइ इहो साबित करे ॾिठो त वाकई हो हिकिड़ी अहिड़ी हस्ती हुई जंहिंजो ॿियो एज़ाज़ इहो त 1974 में चाइना विया हुआसीं, मां बि डेलीगेशन में हुयुसि भुट्टे साहब सां, ऐं माओ ज़ेतुंग उन्हनि ॾींहंनि में पोयां ॾींहं हुनजा बीमार रहंदो हो ॾाढो ऐं कंहिंसां न मिलंदो हो। पर जॾहिं भुट्टो साहब उते आयो त ख़ासि तौर ते न सिर्फ़ु भुट्टो साहब ऐं बेगम भुट्टो बि साण ई 74 जी ॻाल्हि आहे। सो उन सां न सिर्फ़ु मिलियो पर अधु कलाक ॿी सॼी डेलीगेशन सां बि मिलियो, असां सां बि मिलियो। मुंहिंजी तस्वीर आहे अंदरि, उहा लॻी पई। असां सां हथु मिलायईं, उनखे उथारे बीहारियऊंसि, उथी न पियो सघे, अहिड़ी कुर्सी हुन में वेठो, उथारे बीहारियऊंसि। भुट्टो साहब मिलियो, बेगम भुट्टो मिली, पोइ उहे पासे सां थी बीहा, असां जेकी ॿी डेलीगेशन हुई 5-7 माण्हू, उहे हथु मिलाए असां वरी केॾे ॿाहिरि हलियासीं। त अधु मुनो कलाकु भुट्टे साहब सां वेही हुन कचहरी बि कई। तंहिंखां सवाइ असांजूं जेके बाज़ाब्ता फॉर्मल गॾिजाणियूं पियूं थियनि, डिस्कशन पियूं थियनि, त चूइन लाई बि उन्हनि ॾींहंनि में तमामु पोड़ो थी वियो हो। उहो बि बीमार हूंदो, उहो बि ॿाहिरि कोन निकिरंदो। त उन मीटिंग में प्रिज़ाइड करण जे लाइ चूइन लाई खे खणी ईंदा ऐं अधु मुनो कलाकु उहो मीटिंग में वेहंदो हो, सदारत कंदो हो मीटिंग जी, रुगो भुट्टे साहब जे एज़ाज़ में। पोइ वरी उहो हलियो वेंदो हो, त वरी ॿियो डेंग चाओपे जेको पोइ आयो उहो वेहंदो हो। सो हिनखे त दुनिया जो बर्ट्रैंड रसल जहिड़ो फिलोसोफर हिनखे मञींदो हो।